अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वञे पंहिंजो होस्ट ऐं दोस्त कामरान सोलंकी। जिए लतीफ़ जी धरती, जिए लतीफ़ जी मिठी बोली। सो इन दुआ सां गॾु दोस्तों जिते भी हूंदा ख़ुशि हूंदा, सुखिया हूंदा ऐं आबाद हूंदा। सो दोस्तों मां ॾिसी रहियो कचहरी विद कामरान। कचहरी विद कामरान में असां अव्हांखे उन्हनि सेलिब्रिटीज़ सां, उन्हनि सितारनि सां मुलाक़ात कराईंदा आहियूं जेके अव्हां स्क्रीन ते ॾिसणु चाहींदा आहियो। सो अॼु जेका असां सां सेलिब्रिटी, अॼु जेका असां सां स्टार असां सां मौजूदु आहे, माशाल्लाह कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। उन्हनि जो हिंद ऐं सिंध में हिकिड़ो तमामु वॾो नालो आहे ऐं उन्हनि जेको बि कमु कयो आहे ॾाढो सुठो ऐं सिलेक्टेड कमु कयो आहे। सो दोस्तों मां अव्हांखे वधीक सस्पेंस में न रखंदुमि। सो वन एंड ओनली असां सां गॾु आहिनि असांजी सिंध जी तमामु बहितरीन सिंगर शहनी लाली। अस्सलाम वालेकुम वदी। वालेकुम सलाम वदा। कीअं आहियो वदी? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी वॾी करम नवाज़ी, बिल्कुलु ठीकु आहियां। सभ खां पहिरियां दादी अव्हांजा लख थोरा ऐं अव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त अदी खां टाइम काफ़ी अरसे खां वठूं पिया, पर अदी काफ़ी बिज़ी हुई, पर नेठ अॼु असां अदी खां टाइम वठी छॾियोसीं। सो अदी कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? आऊं त माशाल्लाह बिल्कुलु सफ़ा रेड माशाल्लाह ई ॾाढा सुठा लॻो पिया। थैंक यू। ॿियो अदी छा पियो हले, छा मसरूफ़ियात अॼुकल्ह? मसरूफ़ियात डेफिनेटली असीं सिंगर आहियूं त एक्टिविटीज़ इहे सिंगिंग जूं आहिनि ऐं सीज़न हले पई हींअर शादियुनि वारनि जी। ऐं आऊं त बेसिकली मूंखे ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे त सीज़न आहे या न आहे, छो त मुंहिंजो तमामु घटि कमु हूंदो आहे। सो उन में कुझु बिज़ी आहियूं, कुझु फैमिली फ्रेंड्स में शादियूं आहिनि उहे अटेंड कयूं पिया। ज़ाहिर आहे किथे ग़म, किथे ख़ुशी, किथे दुआ पढ़ण लाइ वेंदा आहियूं त वरी किथे शादी अटेंड करण लाइ, त दैट इज़ द लाइफ गोइंग ऑन। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह। अच्छा आदि मूंखे इहो ॿुधायो, बेसिकली तव्हां कहिड़े सिटी खां आहियो? बेसिकली आऊं आहियां खैबर पख्तूनख्वा न। अच्छा न, खैबर पख्तूनख्वा असांजो हाला जे भरिसां नंढो ॻोठु आहे। हाला जे भरिसां? जी हा, हाला मटियारी उन जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे खैबर। त ॾाढो असांजो हिकिड़ो नंढड़ो ॻोठु आहे, पर ॾाढो सुलझियल ऐं सुठो ॻोठु आहे। सुठा सुठा सिलेक्टेड माण्हू रहंदा आहिनि हुते ऐं उन ॿूसट वारो माहौल बि आहे हुते। सही ॿुधायांव त स्टिल हीअ 2021 हले पियो, पर अॼु ताईं बि हुते केबिल न आहे। अच्छा। यस, हुते हमेशह पीटीवी हलंदी आहे, सिर्फ़ु पीटीवी माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं उनखे लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। सो उन नंढड़े ॻोठ मां हिकिड़ो मुंहिंजो परवान चढ़ी आहियां अल्हम्दुलिल्लाह। नंढड़े ॻोठ मां तव्हां ऐं माशाल्लाह पूरे सिंध ऐं पूरे पाकिस्तान में हिकिड़ो तव्हांजो वॾो नालो आहे। इहा तव्हांजी महिनत आहे, अल्लाह जी करम नवाज़ी। बिल्कुलु। ऐं बिल्कुलु हाला जा माण्हू त बाबा मोहबती आहिनि माशाल्लाह, छा ॻाल्हि कजे हुननि जी। सो अदी मूंखे इहो ॿुधायो, हींअर तव्हां कहिड़े कहिड़े तव्हांजे न्यू प्रोजेक्ट्स ते तव्हांजो कमु हले पियो हींअर? ऐं फ़िलहाल त मुंहिंजो कामरान भाउ न पियो हले, ऐं घर में ई आहियां। हा, कुझु फैमिली में कुझु थोरी बिज़ी हुअसि के पंहिंजे जेके पर्सनल चीज़ूं थींदियूं आहिनि डेफिनेटली उन में आऊं थोरी बिज़ी हुअसि, त मुंहिंजो को प्रोजेक्ट अचे त न पियो, पर सोशल मीडिया ते आऊं चाहींदी आहियां त थोरी न थोरी मुंहिंजी एक्टिविटी हुते हलंदी रहे, छो त अॼुकल्ह जेकी ज़िंदा आहे सा सोशल मीडिया आहे। सोशल मीडिया खे ज़िंदा रखण माना तव्हां पंहिंजे पाण खे ज़िंदा रखियो। बिल्कुलु। सो अॼुकल्ह जेके इलेक्ट्रॉनिक जेके असांजी चीज़ूं आहिनि से तक़रीबन ऑलमोस्ट जेके उहे ठप थी वियूं आहिनि, बंदि थी वियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे। सो सोशल मीडिया लाइ असीं ज़िंदा रहंदा आहियूं ऐं आऊं कोशिशि कंदी आहियां त वीकली या मंथली आऊं पंहिंजो को न को सॉन्ग हुते अपलोड कयां पंहिंजी आई डी ते, ऐं अल्हम्दुलिल्लाह कंदी आहियां, काफ़ी शेयरिंग थींदी आहे। ऐं थैंक्स बि कंदसि अव्हांजे चैनल जे थ्रू, मुंहिंजो काफ़ी गानो मुंहिंजे पेज तां या मुंहिंजे आई डी तां शहनी लाली नाले सां उहा काफ़ी तव्हां शेयर बि कंदा आहियो, ॿुधंदा पियो। इहे मुंहिंजी कामयाबी आहे। छा ॻाल्हि आहे दी। ऐं माशाल्लाह सोशल मीडिया ते बिल्कुलु तव्हां एक्टिव आहियो ऐं अव्हांजा असां सॉन्ग ॿुधंदा आहियूं, छा ॻाल्हि कजे। अच्छा, मतिलबु अव्हांजो राज़ छा आहे? मां अव्हांजा जेके बि सॉन्ग्स ॿुधाया न थी, जेके अॼुकल्ह सिंगर्स हलनि पिया, तव्हां उन्हनि खां सफ़ा हटी करे मतिलबु सिलेक्टेड शाइरी ॻाईंदा आहियो, मतिलबु साफ़ सुथरी ऐं सुठी शाइरी। तव्हांखे केरु ॾींदो? तव्हांजी पंहिंजी सिलेक्शन हूंदी आहे ऐं या को तव्हांजा अहिड़ा सुठा सिलेक्शन शाइर आहिनि, मतिलबु केरु तव्हांखे आइडियाज़ सुठा ॾींदो आहे? ऐं कामरान भाउ शुरू खां वठी असांजो हिकिड़ो इंटेलेक्चुअल अल्हम्दुलिल्लाह फैमिली सां मुंहिंजो बिलोंग आहे। ऐं मुंहिंजा बाबा बि ही वॉज़ अ गवर्नमेंट एम्प्लॉई माशाल्लाह, ऐं उन खां सवाइ हुननि जो हिकिड़ो तालीमी हिसाब सां असांजी पूरी फैमिली जे हिसाब सां अल्हम्दुलिल्लाह आहियूं ऐं पाण मास्टर डिग्री आहियां माशाल्लाह। सो इन करे ऐं शुरू खां वठी मूं सुठी शाइरी पसंदि कई आहे, ॿुधण बि। मतिलबु कि थोरो कयो पर सुठो कयो। हा, थोरो कयो, पर आउं सम्झंदी आहियां त असीं अहिड़ो, छो त जेको आर्टिस्ट हूंदो आहे न कामरान भाउ, उहो उन वटि सुठी शाइरी पेश करणु, सुठी गायकी पेश करणु, सुठो ॻाल्हाइणु, छो त असांखे माण्हू फॉलो कंदा आहिनि, त इहा अमानत हूंदी आहे। प्रॉपर नमूने सां असां सुठी चीज़ ॻाल्हायूं, सुठो ॻायूं, सुठो पढ़ूं असीं। बिल्कुलु। त आउं कोशिशि कंदी आहियां त शाइरी मुंहिंजी सुठी हुजे, जंहिंमें वल्गरिटी न हुजे, जंहिंमें को मैसेज हुजे। अगरि मैसेज न बि आहे त को इंसानु ॿुधे, का औरत ॿुधे, को ॿारु ॿुधे त भई हा सुठी शाइरी आहे, वल्गरिटी न आहे।
इन करे इहा हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। हालांकि इन में मुंहिंजो टोटली आऊं तव्हांखे अगरि ॿुधायां त सो अॼुकल्ह जेकी कॉम्पिटिशन जो जेको वक़्तु आहे लॉस पे वञे पियो मुंहिंजो मक़सदु। ऐं इहे इन मामले में अॼुकल्ह जेकी शाइरी ॿुधी थी वञे या ॾिठी थी वञे उहा इहा नथी ॿुधी वञे की आऊं थी ॻायां। लिमिटेड हिकिड़ो आहे एरिया जेको इहा शाइरी पसंदि थो करे। अदरवाइज़ अॼुकल्ह छा पियो हले उहा मां सभु गवाह आहियो त अॼुकल्ह छा थी शाइरी हले। सो माण्हू ज़िंदा रहे, सुठो कमु कंदो त ज़िंदा रहंदो न भाउ। न इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु। सो अदी मतिलबु तव्हांजी त छा ॻाल्हि कजे जेका बि शाइरी खे सिलेक्टेड गाई आहे। सो हाणे स्टार्ट में असांखे कहिड़ो पिया कलाम ॿुधायो ऐं अव्हांजा फैंस मतिलबु बेसब्री सां इंतज़ारु कनि पिया त अदी असांखे कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदो। सो स्टार्ट में कहिड़ो सॉन्ग था ॿुधायो असांखे? स्टार्ट में जेको अव्हां फरमाइश कयो ऐं मुंहिंजी दिलि आहे मुंहिंजी फरमाइश आहे। अच्छा अच्छा ॿुधायो कहिड़ी? तूं मूंखे वणी थो इहो थी वञे त मन क्या बात। ओके ठीकु आहे। हा तूं मूंखे थी ॿुधाए जी। तूं मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे, तूं मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे, ऐं तोखे वणां मां ज़रूरी त नाहे, तूं मूंखे वणी थो इहा ॻाल्हि बि आहे, ऐं तोखे वणां मां ज़रूरी त नाहे। वाह वाह अदी छा ॻाल्हि कजे। एॾी फील मतिलबु ज़बरदस्त तरीक़े सां एॾो फील सां कीअं ॻायो वेंदो अदी? एॾो फील मतिलबु एॾो दर्द एॾो फील जंहिंखे इश्क हूंदो आहे न म्यूज़िक सां राग सां त उहो डेफिनेटली पाण ॿोलींदो आहे। छा ॻाल्हि आहे, इहो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं तमामु घटि सिंगर्स आहिनि जेके मतिलबु की फील सां ॻाईंदा आहिनि ऐं प्रॉपर तरीक़े सां उनखे निभाए सघे था। सो अदी ॾाढो सुठो निभायो तव्हां ऐं ॾाढो फील सां ॻायो तव्हां, माशाल्लाह कमाल, इलाही सारी महिरबानी, क्या बात है। सो असांजो पहिरियों सेगमेंट आहे अदी झटपट जवाब। ठीकु आहे, झटपट जवाब ठीकु आहे। सो अदी कहिड़ी शइ खां तव्हांखे भउ थींदो आहे? मूंखे इंसान खां ॾाढो डपु लॻंदो आहे। इंसान खां भउ थींदो आहे? इंसान अॼुकल्ह जा जेके इंसाननि से डपु लाइ कनि। अच्छा अदी विच समुंड में अव्हां सफ़र था कयो, ठीकु आहे, ॿेड़ी ते, ऐं अचानक ॿेड़ी ख़राब थी थी वञे ऐं अव्हां सां गॾु आहिनि अव्हांजा ब्रदर, स्वीट ब्रदर, ठीकु आहे, गुलाम अली साहब, नजफ़ अली साहब, शेरयार अली साहब। सो अव्हां वटि जैकेट्स आहिनि सिर्फ़ु 2। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ी त तव्हां पाण पाईंदा छो जो तव्हांखे पाण खे बि बचणो आहे, ठीकु आहे, ऐं हिकिड़ी जैकेट तव्हां कंहिंखे पाराईंदा? नजफ़ अली, गुलाम अली या शेरयार अली? भाई ॾिसो हाणे टई मुंहिंजे लाइ मोतबिर आहिनि ऐं टई टिनिनि जी इलाही इज़त कयां थी, पर इहो अगरि हिकिड़ो नालो खणां त 2 मूंखे मारींदा। गुलाम अली चिनी लाहींदो। तव्हांजा प्यारा भाइर हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में। शेरयार भाई या नजफ़ भाई इहे सभई मुंहिंजा मुंहिंजो न अखियुनि जा तारा आहिनि मुंहिंजा। ऐं कोशिशि कंदसि सभिनि खां सुठे में सुठे ऐं कोशिशि कंदसि तव्हां मुसलो विछाईंदसि, निमाज़ पढ़ंदसि, अलाह खां दुआ घुरंदसि अलाह साईं असांजे हक़ में जेको बि आहे सो बहितर कजे। हिकिड़े ई सिलेक्शन जवाब न ॾिनो। ॾिसो हिकिड़ो त नालो खणो, हिकिड़ो नालो तव्हां त बची वेंदो, बाक़ी हुन 2 वीचारनि जो 3 वीचारनि जो छा थींदो? 2 खे मतिलबु हिकिड़ो बचाइणो आहे, 2 काॾे वेंदा वीचारा? त बसि पोइ नजफ़ भाउ खे बचाईंदसि। नजफ़ भाई मतलब कि शेरयार अली ऐं गुलाम अली सां भले ॿुॾनि माना अलाह न उन्हनि खे वोड़े, पर आऊं छा कयां? मूंखे लाइफ लाइन सिचुएशन अहिड़ी थी वेंदी न, अहिड़ी आहे लाइफ लाइन हिकिड़ी आहे न मूं वटि, उहा आऊं मूंखे उहा करणी आहे। मतलब कि तव्हां बि बची वेंदा ऐं नजफ़ भाई वटि जैकेट अची वेंदी, नजफ़ भाई पंहिंजे भाइरनि खे बचाईंदो। हा न इहो मलबोस ई नजफ़ थियणो हूंदा। चलो 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 ॾाढो सुठो जवाब। सो असांजो हिते सेगमेंट थियो पूरो। मूंखे इहो ॿुधायो अॼु जा जेके न्यू सिंगर्स फीमेल में मेल में ॻाइनि पिया, अॼु जी मौसीक़ी खे अव्हां कीअं पिया ॾिसो? छा सही थिए पई? अगरि जे सही थिए पई त उनखां बहितर असां कीअं कयूं? अगरि जे ग़लति थिए पई त उनखे असां सही कीअं कयूं? अव्हां इन जे बारे में छा राय ॾींदा? इहो वॾो बाब आहे दादा, म्यूज़िक जो हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे तव्हां जवाबु ॾियण जी, छो त इहा चीज़ रिकॉर्ड में अची वेंदी आहे। छो जो अदी माशाल्लाह अव्हां बि सीनियर आहियो, अव्हां काफ़ी सारो मीडिया में टाइम ॾिनो आहे, त इन जे बारे में अव्हां जी छा राय हूंदी? ऐं बिल्कुलु तव्हांखे इन जो जवाबु ॾियां थी त म्यूज़िक जेकी अॼुकल्ह हले पई, ऐं एक्चुअली आई एम नॉट सेटिस्फाइड। सही, हा, पर असीं कुझु करे नथा सघूं छो त दुनिया सां गॾु हलणो पवे थो। जी, अॼुकल्ह असांजी अगरि न्यू जनरेशन
या न्यू कमर्स अगरि हीअ मौसीक़ी ॿुधनि था त फ़नकारनि खे मुहैया कनि था। सो अॻे असीं ब्लेम हणंदा हुआसीं जेके कंपनियूं हूंदियूं हुयूं, जेके कैसेट सीडीज़ कंपनियूं, असीं ब्लेम हणंदा हुआसीं उन ते भई उन्हनि उहे अप्रूवल थिए थो, पास उतां थिए थो, उन खां पोइ जेको सिंगर थो ॻाए। हाणे त उहो ज़मानो न आहे, हाणे सेल्फ आहे, असांजे पंहिंजे हथ में आहे। सो अनफॉर्चुनेटली सिंगर ॻाइनि था ऐं उहा माण्हुनि खे पसंदि आहे, असीं कुझु करे कोन था सघूं। बट अगरि तव्हां मूंखां इंडिविजुअली पुछो था त आई एम नॉट सेटिस्फाइड। सही, मतलब कि माना सही शाइरी जी सिलेक्शन सही नथी थिए। कॾहिं कॾहिं त असांजा अहिड़ा तहज़ीबी कलाम हूंदा आहिनि जेके कल्चर सां ॻंढियल हूंदा आहिनि, उन्हनि शाइरनि में बि अमेंडमेंट कई वेंदी आहे सिर्फ़ु हिकिड़े पैसे खे भराव करण लाइ। त इहो न हुअणु खपे, ईअं न हुअणु खपे। असां चैनल्स ते वेठा आहियूं, दुनिया जे आॾो आहियूं, त आउं सम्झंदी आहियां त असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त असीं सुठी चीज़ पंहिंजे न्यू कमर्स खे ॾियूं। की असांखे ॾिसो हींअर उस्ताद मोहम्मद यूसुफ जो कमु ता हयात आहे, रहंदो छा ॻाल्हि आहे, बिल्कुलु। मैडम आबदा परवीन, इन जी एॾी सिलेक्शन थियल आहे तॾहिं त असीं सभई ॻायूं था न। पर असांजी एॾी सिलेक्शन सुठी न थियल आहे जेको वक़्तु जेको ईंदो सो असांखे उहो ॻाईंदो। ऐं घटि अहिड़ा फ़नकारनि जेके इन्हनि जे कुलनि ते उहा ज़िमेदारी आहे। अदरवाइज़ वल्गरिटी वधी वई आहे, ड्रेसिंग सेंस न रहियो आहे। अॻे ईअं थींदो हो जे स्टेज ते तव्हां ईंदा हो त बाउंड थी ॻाईंदा हुआ, वधि में वधि तव्हां हथ जी मूवमेंट कंदा हुआ या एक्सप्रेशन सां। पर अॼुकल्ह ॻाइण सां गॾु गॾु डांस बि कई थी वञे। बिल्कुलु, जेको आउं सम्झां पई त असांजे हिसाब सां इहो अमल सही न आहे। पर पोइ एक्सेप्ट कनि था माण्हू, त पोइ हाणे दुनिया जे साम्हूं असीं कुझु करे कोन था सघूं। ॾिसो न अदी, अवां बि त आहियो न, अवां स्टार्ट कयो जेको बि हींअर थोरी कमु कयो आहे सिलेक्टेड कयो आहे। मूं कॾहिं कामरान भाउ पंहिंजे ज़मीर जो सौदो न कयो। बिल्कुलु, मां तव्हांखे काफ़ी टाइम खां ॾिसां पियो स्क्रीन ते। मुंहिंजो शुरू खां वठी हिकिड़ो उसूल रहियो आहे त भई तव्हां मूंखे शादियूं न ॻाईंदी आहियां मर्दनि जूं। माशाल्लाह अदी, यकीन कयो अवां सां कचहरी करे ऐं अवां खां अवां जेकी घड़ियूं, अवां जा पल, मतिलबु काफ़ी सारा अवां असां सां शेयर कया। ऐं यकीन कयो त ख़बर न पई त टाइम कीअं गुज़री वियो ऐं असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। सो लास्ट में अवां जा मां तव्हांखे चवंदुमि स्पेशली अवां जा लख थोरा जो अवां पंहिंजे क़ीमती टाइम मां कुझु पल असांजे प्रोग्राम कचहरी विद कामरान खे ॾिना ऐं अजरक स्टूडियो खे ॾिना। सो लास्ट में अवां कहिड़ो मैसेज ॾींदा? मैसेज त मुंहिंजो हमेशह इहो ई हूंदो आहे त तव्हां पंहिंजी लाइफ खे सिंसियरिटी सां गुज़ारियो, पंहिंजे रूह खे ख़ुशि कयो, पंहिंजे पाण खे हिकिड़े जेको तव्हांजो क्राइटेरिया आहे उन में तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे जियो। पर एक्स्ट्रा आज़ादी बि सुठी न आहे जेतिरी तव्हांखे माइटनि, स्पेशली आउं नियाणियुनि खे चवंदसि, जेतिरी तव्हांखे माइटनि तव्हांजी क्राइटेरिया ॾिनो आहे तव्हां उन क्राइटेरिया में पंहिंजे ज़िंदगी जियो ऐं इज़त सां पंहिंजनि जो ऐं पंहिंजनि माउ पीउ जो नालो रोशन कयो इज़त सां। सो बसि मुंहिंजो इहो नियापो आहे सभिनीनि खे जेको मुंहिंजे ख़्याल में सूटेबल बि आहे अॼुकल्ह जे अकॉर्डिंग टू द जेको माहौल हले पियो एनवायरमेंट। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो मैसेज ॾिनो। वरी बि मां चयो शुक्रगुज़ार आहियां, ऐं पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। सो दोस्तो माशाल्लाह, ख़बर न पई त टाइम कीअं गुज़री वियो। असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। सो मूंखे ऐं असांजी गेस्ट जेका बहितरीनु सिंगर आहे अदी शैनीन अली खे इजाज़त ॾींदा। ऐं लास्ट में अव्हांखे मां इहो ज़रूरु चवंदुमि, असांजे यूट्यूब चैनल आहे अजरक स्टूडियो, उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु क्लिक कंदा ऐं ॾिसंदा रहो कचहरी विद कामरान।